तीर्थ आस्थान बाबा बनखंडी महाराज साध बेलो। संगत तव्हांखे इन तारीख़ी मंदिर जा दर्शन कराईंदो हलां। साध बेलो सखर में दरिया जे बिल्कुलु विच में इहो मंदिर वाक़ई आहे। अॼु असांखे बाबा बनखंडी महाराज पंहिंजो ई मंदिर घुमण जो सौभाग्य प्राप्त थियो। दर्शन करण जो मौक़ो मिलियो असांखे। तमामु क़दीमी मंदिर आहे लाल साईं जो। तव्हांखे हुन पूरे आस्थान जा दर्शन कराईंदो हलां। तमामु ख़ूबसूरत नज़ारो आहे। तमामु क़दीमी तारीख़ी मंदिर। मंझदार में वाक़ई ही क़दीमी लाल साईं जो मंदिर तमामु ख़ूबसूरत सिरिश्ते संगमरमर जे तमामु ख़ूबसूरत आस्थान आहे इहो। नज़ारा तव्हां परे खां ॾिसी सघो था पिया।
लाइ बि